ठठे में ए लेवल ऐं ओ लेवल लाइ ठाहियल स्कूल्स में तदरीसी अमल शुरू न थी सघियो आहे। अवां खे अपडेट कयो पिया। ज़िले इंतजामिया तालीमी इदारनि में इनकम सपोर्ट प्रोग्राम आई कोविड सेंटर में तब्दील करे छडि॒यो आहे। सुजाड़ धुरिन पारां फौरी तौर करोड़े रुपयनि जी लागत सां ठाहियल स्कूल्स में तदरीसी अमल शुरू कराइण जो मुतालबो कयो वियो। ठट्टो मां ख़बर ॾियो पिया जिते ए लेवल ऐं ओ लेवल लाइ ठाहियल स्कूल्स में तदरीसी अमल शुरू नाहे थी सघियो। बिल्कुलु नाज़रीन, ज़िले इंतजामिया तालीमी इदारनि खे इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं कोविड सेंटर में तब्दील करे छडि॒यो आहे। सुजाण धुरिन पारां फौरी तौर करोड़े रुपयनि जी लागत सां ठाहियल स्कूलनि में तदरीसी अमल शुरू कराइण जो मुतालबो कयो आहे। ठठे में ए लेवल ऐं ओ लेवल लाइ ठाहियल स्कूल्स में तदरीसी अमल शुरू न थी सघियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इकबाल जाकरो जी। इकबाल, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां जदीद तर्ज़ तैलीम ए लेवल ऐं ओ लेवल जे लाइ सरकारी सतह ते ठाहियल स्कूल में तदरीसी अमल शुरू न थी सघियो। ज़िले इंतजामिया तैलीमी इदारनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बेस्ट ऐं कोविड सेंटर में तब्दील करे छडि॒यो आहे। जंहिं सबबि ख़ूबसूरत जेके इमारतूं आहिनि उहे उजड़ण लॻियूं आहिनि, जॾहिं त छित मां जेका उहो फार्सलिंग उहा बि किरण लॻी आहे। फी स्कूल ते ठठे में हिकु ऐं ॿियो मकली ते हेडक्वार्टर में 2 स्कूल जेके क़ाइमु कया विया हुआ, जिन जे हिकु स्कूल ते 40 करोड़ रुपए खां ॿुधाए थो वञे त मथे जेका लागत सां ख़र्च आयो हो, जेके 2 स्कूल जेके तबाहल बणियल आहिनि उहे उजड़ी रहिया आहिनि। जॾहिं ठठे में हाई स्कूल भरिसां ओ लेवल ऐं जॾहिं मकली ते नेशनल हाईवे ते प्राइम लोकेशन ते जदीद तैलीम लाइ जो स्कूल जोड़िया विया, जेके हुकूमती इंतज़ामी नाअहली सबबि जेके जोड़ियल तैलीमी इदारनि में अञा ताईं तदरीसी अमल उहो शुरू न थी सघियो। जंहिं सबबि 2 जेके स्कूल आहिनि उहे तबाहल बणियल आहिनि, जॾहिं त ॿिन्ही खे ख़ूबसूरत नमूने जेके 7 साल थी विया आहिनि इन्हनि ॿिन्ही तैलीमी इदारनि खे जेको जोड़ियो वियो हो। जेके बि ज़िलज़िले जे प्रूफ जेके 2 इमारतूं आहिनि, जिन में कुझु साल अॻु में जेको कोविड सेंटर जो क़ाइमु कयो वियो, जॾहिं त हाणे हुनखे डिस्क सेंटर में तब्दील कयो वियो। अञा ताईं उहे जेके 2 स्कूल हुन में तदरीसी अमल शुरू न थी सघियो, जंहिं सभु इमारतूं खंडरात में तब्दील थी रहियूं आहिनि। हितां जे सुजान धुरिन इहो मुतालबो कयो आहे त करोड़े रुपयनि जी लागत सां ओ लेवल ऐं ए लेवल जी जेके इमारतूं जंहिं तैलीमी इदारनि लाइ ठाहियूं वियूं, पहिरियों दफ़ो थियो जो सरकारी सतह ते ओ लेवल ऐं ए लेवल जदीद तर्ज़ तैलीम लाइ जेके जोड़ियूं वियूं आहिनि, जंहिंमें अञा ताईं तैलीमी निज़ाम जेको उहो हली न सघियो आहे, न ई उन में तदरीसी अमल हली सघियो, जंहिं सबबि मुकमल तौर ते हे इमारतूं जेके आहिनि उहे तबाहल बणिजी रहियूं आहिनि। जी इकबाल जाकरो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।